औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तों, हिकु नई कहाणी तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। दोस्तों, हीअ कहाणी आहे लाल पहलवान ऐं जादूगर। कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे, हिकु बादशाह हो। बादशाह त पाण लाइ पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। उहो बादशाह तमामु इंसाफ़ वारो ऐं हुनजी सादगी सभिनी बादशाहनि में मशहूरु हो। हिन जे बादशाही में हर को सुख सां रहंदो हो ऐं हर माण्हू हिन जे हुक्मरानी ते फ़ख़्रु महसूसु कंदो हो, छो जो बादशाह वॾो इंसाफ़ वारो हो। बादशाह जे दरबार में हिकु वज़ीर बि हो, जंहिंखे बादशाह पंहिंजे सभिनी सलाहकारनि नौकरनि चाकरनि खां वधीक इज़त ॾींदो हो, छाकाणि त हिन जो वज़ीर ॾाढो चालाक ऐं तेज़ दिमाग़ वारो हो। बादशाह जो वज़ीर सां लगातार एतमाद ऐं रिश्तो एतिरो मज़बूत थी वियो हो। हर फ़ैसिले में वज़ीर खां सलाह मशवरो वठंदो हो ऐं वज़ीर खां सलाह मशवरो कंदो हो। पर वज़ीर जे दिलि में लालच ऐं ताक़त जी ख़्वाहिश जो बिज लगातार पकड़िजी रहियो हो। कंहिं माण्हू खे का बि ख़बर कोन्हे त हिन जी पुराणी दोस्ती हिकु ख़ौफ़नाक जादूगर सां बि आहे, जंहिंजो नालो ई माण्हुनि में डपु पैदा कंदो हो। हीउ जादूगर पुराणनि जादूगरनि जो उस्तादु हो ऐं वॾा वॾा जादूगर ऐं देव हिन खां सबक़ु वठंदा हुआ। वज़ीर ऐं जादूगर जी दोस्ती वॾी गुझी हुई ऐं कंहिंखे का बि ख़बर कोन हो। वज़ीर पंहिंजे मनसूबे में जादू खे इस्तेमालु करण जी मनसूबाबंदी करणु लॻो। हिकु ॾींहुं जॾहिं वज़ीर दरबार में आयो, हिन जूं नज़रूं शहज़ादी ते पइजी वियूं, जेका हुस्न में बेमिसाल हुई। वज़ीर जे दिलि में शहज़ादी लाइ मोहबत न, पर ताक़त ऐं इक़्तिदार लाइ ख़्वाहिश पैदा थी। हिन सोचियो, दिलि में ख़्यालु कई जहिड़ी कंहिं तरह सां बादशाह खे मां हटाए छॾियां त हिन लाइ बादशाही हासिलु करणु ऐं शहज़ादी सां शादी करण जो रस्तो बि साफ़ थी वेंदो। पर हू ॼाणींदो हो त बादशाह ते सिधी तरह हमिलो करणु नामुमकिन आहे, छो त बादशाह जी हवा में बेहदि मक़बूली हुई। वज़ीर राति जो जादूगर सां मुलाक़ात कई, पंहिंजे मनसूबे खां जादूगर खे आगाह करायो। जादूगर खे वज़ीर सां पुराणी दोस्ती में मदद करण में को बहानो कोन हो। हिन वज़ीर खे चयईं, तूं फ़क़ति इहो ॿुधा त बादशाह खे कॾहिं किथे अगवा करिणो आहे। मां पंहिंजे जादू सां खेसि अहिड़े जाइ ते पहुचाईंदुसि, बादशाह खे अहिड़ी जॻह ते पहुचाए छॾींदुसि जिते हिन खे ॻोल्हणु कंहिं लाइ बि नामुमकिन हूंदो। हिकु राति वज़ीर जे चवण ते जादूगर दरबार में पहुतो। बादशाह खे पंहिंजे वॾनि ऐं डिघनि हथ सां झले वरितो। बादशाह जा नौकर, मुहाफ़िज़ ऐं दरबारी हैरान थी विया, पर जादूगर एतिरो त ताक़तवर हो जो कंहिंखे बि संदसि साम्हूं बीहण जी का बि हिमत न थी। जादूगर बादशाह खे पंहिंजी जादू सां हिकु परे जंग में खणी वियो, जंहिंजो रस्तो को बि न ॼाणींदो। बादशाह जे ग़ैब थियण खां पोइ वज़ीर हिकु ख़बर फैलाई। बादशाह जी ख़बर फैलाई त बादशाह ग़ैब थी वियो। ॻोल्हण लाइ सभई कोशिशूं बेकार साबित थी रहियूं। वज़ीर ख़ुद खे आर्ज़ी बादशाह करार ॾिनो, पर संदसि असुलु मक़सदु तख़्त ते मुकमिल कब्ज़ो करणु ऐं शहज़ादी सां शादी करणु हो। हिन शहज़ादी खे चयईं, तूं मूंसां शादी करीं, ॿी सूरत में मां तुंहिंजे पीउ बादशाह खे क़तलु कराए छॾींदुसि। शहज़ादी खे वज़ीर जे इरादनि जी ॼाण हुई, पर हू दिली हिमत वारी हुई ऐं हिन वज़ीर खे 1 महीने जी मोहलत घुरी। वज़ीर खे दिलि सां लॻो त शहज़ादी यकीनन कोशिशूं करे बेकार थियण बैदि राज़ी थी वेंदी, तंहिं करे हिन महीने जी मोहलत ॾियणु क़बूलु कई। हिन मोहलत दौरान हिकु ॾींहुं शहज़ादी खे मालूम थियो त हिकु बहादुर पहलवान आहे, जंहिंजो नालो लाल पहलवान आहे। लाल पहलवान पंहिंजे बहादुरी में मशहूरु हो। लाल पहलवान खां जादूगर त छा, पर वॾा वॾा देव डिॼंदा हुआ। शहज़ादी जे दिलि में हिकु उमेद जी पैदा थी। शहज़ादी दिलि में ख़्यालु कई मथां लाल पहलवान खां मदद मिली सघे, छो त लाल पहलवान खां वॾा वॾा देव डिॼंदा आहिनि। हिन लाल पहलवान ॾांहुं हिकु पैगाम मोकिलियो ऐं खेसि पंहिंजे मदद लाइ अर्ज़ु कयो। लाल पहलवान शहज़ादी जे नौकर खे चयईं, वञ शहज़ादी खे ॿुधा, आउं फलाणे ॾींहं में तो वटि अची हाज़ुरु थींदुसि। कुझु ॾींहं बाद लाल पहलवान शहज़ादी वटि आयो। उन ॿिन्हिनि में हिकु ॻुझी मुलाक़ात थी। शहज़ादी लाल पहलवान खे समूरी हक़ीक़त ॿुधाई, वज़ीर जे दगाबाज़नि ऐं चालनि जे बारे में ॼाणायो। लाल पहलवान दिली बहादुर ऐं इंसाफ़ जो पैरोकार हो। हिन शहज़ादी खे हिमत ॾिनी ऐं यकीन ॾियारियो कंहिं तरह सां बादशाह खे आज़ादु कराए हिन राज खे इंसाफ़ ॾियारे छॾींदो। लाल पहलवान पंहिंजे हथियार तयारु कयो ऐं जंग तरफ़ रवानो थियो, जिते जादूगर बादशाह खे क़ैद में रखियो। जंग में पहुची लाल पहलवान जादूगर जे गार ताईं पहुतो। गार ऊंदा ऐं भयानक हुई, हर तरफ़ जादुई जार पकड़ियल हुआ, पर लाल पहलवान पंहिंजे बहादुरी ऐं इंसाफ़ सां हुन चालनि मां गुज़री जादूगर जे साम्हूं पहुतो। त जादूगर लाल पहलवान खे ॾिसी हैरान थी वियो। लाल पहलवान खे चयईं, तोखे का ख़बर न आहे तूं कहिड़े ताक़तवर साम्हूं अची बीठो आहीं।
मां तोखे मारे छॾींदुसि। पर लाल पहलवान चयो, जादूगर खे चई मां हिन सावला हिते पहुतो आहियां, तंहिं करे तोखे मुंहिंजे हथां ज़रूरु शिकस्त मिलंदी। हिक भयानक जंग शुरू थी वई, जिते लाल पहलवान ऐं जादूगर पाण में विड़ी पिया। ॿिन्हिनि में झेड़ो थी पियो। जादूगर पंहिंजे जादू वॾे ताक़त सां लाल पहलवान खे शिकस्त ॾियण जी कोशिशि कई, पर लाल पहलवान खे पंहिंजे तकुल ऐं महारत ते भरोसो हो। काफ़ी देर जी जंग खां पोइ लाल पहलवान पंहिंजी तलवार सां हिकु अहिड़ो वार कयो, जादूगर ते अहिड़ी वार कई जो जादूगर जी सिर ससी खां धार थी वियो। ॿिया जादूगर पंहिंजे उस्ताद जादूगर जो मौत ॾिसी भॼी विया। लाल पहलवान बादशाह खे आज़ादु करे सिधो महल ताणी पहुचाए आयो। महल पहुचण ते बादशाह वज़ीर जी ख़यानत खां वाक़िफ़ थियो। फ़ैसिले जो ऐलान कयईं। वज़ीर खे दरबार में पेश कयो वियो। समूरी हक़ीक़त तमाम जे साम्हूं आंदी वई। सभिनि वज़ीरनि जे दगाबाज़नि चालनि ते अफ़सोस कयो। बादशाह पंहिंजो हुकुम जारी कयो। हुकुम कयईं त वज़ीर खे फांसी ॾिनो वञे। फाही ॾियण जो हुकुम ॾिनो वियो। वज़ीर खे संदसि चालनि जो अंजाम ॾिनो वियो। पोइ शहज़ादी जे दिलि में लाल पहलवान लाइ मोहबत पैदा थी वई। बादशाह जेको लाल पहलवान जे बहादुरी ऐं सचाई खां मुतासिर थियो, हिन खे राज में आला मक़ाम ॾिनो ऐं शहज़ादी सां संदसि शादी कराई। हिन शानदार जश्न में सॼी सल्तनत, सॼी बादशाही में ख़ुशी थी वई। राज ॿीहर अमन ऐं ख़ुशहाली सां भरपूर थी वियो। लाल पहलवान ऐं शहज़ादी ख़ुशहाली सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। बादशाह के मरण खां पोइ लाल पहलवान बादशाह बणिजी वियो। दोस्तों, उम्मीद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।